हिंगोर जामा अवां खे ख़बर ॾींदा हलूं मीर खान मंगनेजो जे रिपोर्ट मुताबिक़ महमद कबीर ॻोठ बुढाणी सहता तालको सोबोदरो में फ़ौजी बख़त अली सहतो जी मेज़बानी हेठि सहता ब्रादर्स नौजवान इत्तेहाद सिंध पाकिस्तान जी तंज़ीम साज़ी जो बुनियादु रखण लाइ प्रोग्राम थी गुज़री। प्रोग्राम जो प्रोफेसर गुल मोहम्मद सहतो, हाजी ज़ुल्फ़कार अली सहतो, अता हुसैन सहतो, मीर खान मंगनेजो ऐं फरहान अली ख़ासि महिमान हुआ, जॾहिं त महमद इब्राहिम सहतो, गुल शेर अहमद सहतो, अलाए वसायो सहतो ऐं अमीर हमज़ो ख़ुसूसी महिमान हुआ। उन खां अॻु आयल सभिनी महिमाननि जो गुलनि जे पतनि सां वरखा करे शानदार इस्तक़बाल करे पिंडाल में आंदो वियो। प्रोग्राम जी शुरूआत कलाम पाक सां कई वई, जंहिं बैदि इत्तिफ़ाक़ राय सां बाडी अनाउंस कई वई। सदर गुल मोहम्मद सहतो, जनरल सेक्रेटरी हाजी ज़ुल्फ़कार अली सहतो, नायब सदर 1 फ़ौजी मीर खान मंगनेजो, नायब सदर 2 ॼाम एजाज़ अहमद सहतो, एडिशनल जनरल सेक्रेटरी काज़ी अलीगौर सहतो, डिप्टी जनरल सेक्रेटरी फरहान अली सहतो, ज्वाइंट सेक्रेटरी अब्दुल फताह सहतो, प्रेस सेक्रेटरी अता हुसैन सहतो, फाइनेंस सेक्रेटरी शहज़ाद अली सहतो ऐं इंफॉर्मेशन सेक्रेटरी असदुल्लाह सहतो चूंडिया विया। चूंडियल भाॼीअ खे मुबारकूं ॾिनियूं वयूं ऐं गुलनि जा हार पाराए मिठाई खाराई वई।